अचे चाकर खाना ये है नु सूप ये सबूत है। हाँ चाकर खाना ये उहे सबूत आहिनि जेके वरे साईं मुंहिंजी वफ़ादारी ऐं सचाई जो मूंखे इनाम मिलियो। पढ़ी ॾिसो। ये तो जमीन जा कागज है। ये 612 वारो नंबर केड़ो है? या उहा ज़मीन आहे जेका बाग जे मथां 15 एकड़ आहे। इन ज़मीन जो ई सर्वे नंबर 312। वॾे साईं मुंहिंजी वफ़ादारी ऐं सचाईअ जे इनाम में इहा ज़मीन मूंखे लिखी। ये तो के इनाम मिलियो हो। 15 एकड़ जंहिंजी मालियत करोड़े रुपया आहे ऐं उहा बाबा साईं तुंहिंजे नाले करे छॾी साहब असां खां पुछण खां बग़ैर। हाणे वॾे साईं अव्हां खां चाकर खान पुछा छो न कई? इन जी त मूंखे का ख़बर न आहे। तव्हां छा चयो हो त बाबा साईं अक्सर तव्हांखे ॿुधाईंदो हुयो त शादी खां पोइ अक्सर उनखे खाधे में निंड जूं गोरियूं ॾिनियूं वेंदियूं हुयूं। हाँ साईं ॿ टे चकर मूंसां इहा ॻाल्हि कई हुई। पुत्र चाकर खान बच्चा यको ॾिसां पई त कोई उदास बीठो आहे। जेकॾहिं बच्चा तूं ईअं उदास रहंदे त रावल पुट खे केरु संभालींदो? तुंहिंजो इहो हाल मूंखां ॾिठो नथो वञे बच्चा। साइण मां पंहिंजे पाण खे संभालण जी घणी कोशिश कयां थो, पर बाबा साईं जे अचानक विछोड़े मूंखे अंदर ही अंदर में भोरे छॾियो आहे। मुजरिमनि खे सज़ा ॾियण जे बावजूद भी मुंहिंजी दिलि मुतमइन न आहे। यही सोचां थो त किथे ईअं त न आहे त मूं ग़लति माण्हुनि खे सज़ा ॾेई छॾी हुजे ऐं बाबा साईं जा कातिल सरेआम हिननि ॻोठ में आज़ाद घुमंदा था वतनि। तो जिन खे सज़ा ॾिनी आहे न उहे सज़ा जा न पर मौत जा हक़दार हुया। पर हिते अचण खां पोइ जॾहिं मूं जांच कई आहे त मूंखे इहा ख़बर पई आहे त सावल बाबा साईं जे तमामु घणो वेझो। हाँ इहा हक़ीक़त आहे त सावल वॾे साईं जे तमामु घणो वेझो हूंदो हुयो। मज़ा हिकिड़ी ॻाल्हि तो ॿुधायो, भला बाबा साईं कॾहिं सावल वारनि जी तव्हांखे का शिकायत ॾिनी? बच्चा तोखे त वॾे साईं जी आदतुनि जी ख़बर हुई। हू सजणनि खे त छा दुश्मननि खे बि माफ़ करे छॾींदो हुयो। पोइ बि मसाण जॾहिं कंहिं मां को रंज पहुचंदो आहे न त माण्हू कॾहिं न कॾहिं हुननि जी शिकायत ज़रूरु कंदो आहे। चाकर पुट साईं वॾो मूंसां सावल जी हमेशह शिकायत कंदो हुयो ऐं साईं वॾो अक्सर करे घर देर सां वापसि मोटंदो हुयो। पुट चाकर मां महसूस कयो हो त ॼण साईं वॾे खे ओताकतां ॼण हल्को नशो ॾेई पोइ रवानो कयो वियो हुजे। ऐं बचा इहा शिकायत त साईं वॾे पाण बि कई हुई। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।